अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही बख़्शो ॼण तव्हां सां गॾु आहियां हिकु अॼु नए उनवान सां गॾु। ऐं असांजो नओं उनवान को मुनफ़रिद कोन्हे को। हीउ जेको मां उनवान लिखियो वेठो आहियां, इहो साॻियो उनवान आहे जेके मुंहिंजा पहिरियों PhD ऐं JST जे मुताबिक़ जेतिरा बि लेक्चर आहिनि उन्हनि मंझां हर्फ़े जर ऐं हर्फ़े जुमिलो मुंहिंजो पहिरियों मुकमल वज़ाहत सां हर हिकु लफ़्ज़ जी वज़ाहत ऐं हर हिकु हर्फ़ ते उन जो जुमिलो ठहियलु आहे ऐं उन जो पूरो कारज बि आहे त कहिड़ो जो कारज कहिड़ो आहे ऐं कहिड़ो लफ़्ज़ कॾहिं इस्तेमालु थींदो ऐं किथे इस्तेमालु थींदो मुकमल लिखियलु आहे। ॿियो, तव्हांजा मूंखे केतिरा ई मैसेजिस रिसीव थिया मिलिया मूंखे त तव्हां JEST जे मुताबिक़ जेको पेपर आयो हुयो उन जे मुताबिक़ तव्हां वीडियो ठाहियो। मां इन करे न ठाहियुमि त इहो त जॾहिं मां उहे लेक्चर ठाहे रखिया हुया त मूंखे केतिरा ई मैसेज मिलंदा हुया फेसबुक ते, यूट्यूब ते ऐं मुंहिंजे ज़ाती नंबर ते त अव्हां इलाही डीप था पढ़ायो, इहो कम जो कोन्हे को, इहो ईंदो कोन, इन जे करे असांखे इहे पढ़ण जी ज़रूरत कान्हे का, जेका तव्हां पढ़ायो था इहो ईंदो कोन्हे। इन जे करे बि मां उन्हनि शयुनि खे जेको आहे सो वाज़े करे चुको हुउसि। मूंखे ज़रूरत ई महसूसु कोन थी कंहिं बि शइ जी त मूंखे हिन शइ खे वज़ाहत करणु घुरिजे। हा, अलबत्ता हिकु ॿ शयूं अहिड़ियूं आहियूं जेके मां न पढ़ायूं आहिनि या जिन ते मां वीडियो न ठाही आहे। काल्ह हिकिड़ो ॿियो जेको आहे सो पेपर PhD जो आयो, उन में बि साॻिया ई सुवाल आहिनि जेके मुंहिंजे वीडियो ते मौजूदु आहिनि। उन मंझां कंहिं बि क़िस्म जी का बि जेको आहे सो गुंजाइश कान्हे का त मूंखे नई वीडियो का ठाहिणु घुरिजे उन ते जो मां चवां। पर उनजे बावजूदि बि ही लफ़्ज़ लिखिया आहिनि अव्हांखे सुञाणण जे लाइ त जीअं अव्हां ॼाणे सघो त कहिड़ा हर्फ़ जर आहिनि, कहिड़ा मुरकब हर्फ़ जर आहिनि, कहिड़ो हर्फ़ जुमिलो आहे, शर्तिया जुमिला कहिड़ा आहिनि, रिआयत वारा हर्फ़ जुमिला कहिड़ा आहिनि या बिलवास्ता हर्फ़ जुमिला कहिड़ा आहिनि। काल्ह जेको पेपर आयो हुयो उहो पेपर हल थियो, जेको मैसेजिस ते रिसीव थियो पियो या फेसबुक ते हलियो पियो, व्हाट्सअप ते हलियो पियो, सभिनी तरफ़ हलनि पिया। उन मां अहिड़ा सुवाल हुया जेके घणो करे हर्फ़ जर ऐं हर्फ़ जुमिलो सां लाॻापियल हुया ऐं इन में कंहिं क़िस्म जे का अहिड़ो कोन हुयो, ॾुखियाई कोन हुई जो चइजे इहो पेपर ॾुखियो हुयो। हा, अलबत्ता हिकु सुवाल अहिड़ो हुयो जेको मूंखे नथो लॻे त उन जो ऑप्शन हुयुसि, छाकाणि उहो ॿिटा लफ़्ज़ रीडुप्लीकेटेड या लफ़्ज़ जेके चवनि था जीअं मुठ मुठ सूरनि सभु कंहिं मूं वटि वठाणा शाह लतीफ़ जो हिकिड़ो शेर आहे, अहिड़े नमूने सां हिते हुयो कंहिं इहो मूंखे सम्झ में न आयो त हुन जा ऑप्शन आहिनि या न आहिनि। इन जे लिहाज़ खां मां उन ते कंहिं क़िस्म जो को कमेंट नथो कयां। बाक़ी ॿिया जेको हुयो मिठड़ा ॿार, इसमें तस्गीर आहे, हर उहो लफ़्ज़ मां वाज़े करे चुको आहियां जेको रो सां शुरू थींदो आहे या रो ज़ाहिर करे उहा इसमें तस्गीरियत जी निशानी हूंदी आहे। अहिड़ी रीति ॿियो हुयो उन में मगर वारो जुमिलो हुयो। मगर हिते ॾिसो हीउ लिखियो पियो आहे हर्फ़ जुमिले में, हीउ पियो आहे हिते हर्फ़ जुमिलो मगर, अगरि मगर जेके बि आहिनि इहे सभई अगरि इहे सभु जेका आहिनि हर्फ़ जुमिले में अचनि था। अहिड़ी रीति वरी ॿियो जेको हुयो जेतोणीक, इहो ॾिसो पुण जेको आहे सो रिआयत वारे हर्फ़ जुमिले में आहे। हुते सिर्फ़ु हर्फ़ जुमिलो हुयो पर इहो जुमिलनि जे बि क़िस्म हर्फ़ लिखियो पियो आहे हिते रिआयत वारा हर्फ़ जुमिला, जेतोणीक, जॾहिं बि, तंहिं हूंदे बि, तॾहिं बि, जीअं ऐं जीअं त, इहे रिआयत वारा हर्फ़ जुमिला आहिनि जेके हिन में शामिलु आहिनि। उन खां पोइ जेकॾहिं अव्हां पंहिंजो वाइदो पूरो न कयो, कुझु अहिड़ो जुमिलो हुयो जंहिंमें जेकॾहिं शर्तिया हर्फ़ जुमिलो ई आहे पर हर्फ़ जुमिले जे क़िस्म शर्तिया जुमिले जो हिकिड़ो क़िस्म आहे, उन मंझां इहो ज़ाहिर आहे। ठीकु आहे। उन खां पोइ ॿ जेके जुमिला हुया उहे तशबीह ते हुया। वीडियो त ठहियूं वियूं, कंहिंखां ग़लति लिखिजी बि वियो छो त असां वटि ख़बर न आहे एक्यूरेट सुवाल उहे ई हुया या के ॿिया हुया। जेकॾहिं उहे हुया बि त कंहिं
मुबशह लिखी छॾियो त वीडियो ते यूट्यूब ते जिन चैनल ते पंहिंजे उन पेपर खे हल कयो वियो आहे त उनखे मुबशह ई पढ़ियो आहे। जॾहिं चइजे मुशब्बह बह हूंदो आहे, मां कोन थो चवां, मिर्ज़ा कलीच बेग जो किताबु मौजूदु आहे, उन में इहा साॻी शइ वज़ाहत सां लिखियलु आहे। मुबशह मूंखां जेकर मां लिखां थो, मूंखे शीन खां पहिरियों बे अची वई त मूंखे ख़बर आहे त इहो मुशब्बह ब आहे, छो त मां एक्सपर्ट न आहियां पर मूंखे ॼाण आहे। जेको चवे थो त मां सिंधीअ जो एक्सपर्ट आहियां, उन खे इहा ॼाण हुजणु घुरिजे त इहो लफ़्ज़ मुबशह कोन्हे बल्कि मुशब्बह आहे। मां उन जो नालो कोन थो खणां, उहो तव्हांजो यूट्यूब जो मशहूरु जेको आहे सो सिंधी पढ़ाईंदड़ आहे। ठीकु आहे। इन खां पोइ ही जे त, जेकर त, अगरि त, बशर्त के इहे सभु जा सभु शर्तिया जुमिला आहिनि जेके जॾहिं छा चवंदा। बाक़ी सादा हर्फ़ जुमिलो जेके आहिनि ऐं, बे, त बि, या, पर, छाकाणि त, इहे सभई हर्फ़ जुमिला सादा आहिनि जेके असांखे हिते नज़र अचनि था। उन खां पोइ उन में वजह तशबीह, हाणे जॾहिं जुमिलो उते आहे लिखियलु कुझु अहिड़ो हो, अनवर शींहं जहिड़ो ताक़तवर आहे। असां जॾहिं जुमिलो पढ़ूं था, उन जुमिले जी साख़्त मां ई असांखे ख़बर पवणु घुरिजे त उहो पुछणु छा थो घुरे। वजह तशबीह थो पुछणु घुरिजे, मुशब्बह ब थो पुछणु घुरे, या का ॿी शइ थो पुछणु घुरे। हिते पुछे थो अनवर अहिड़ो ताक़तवर आहे, अनवर शींहं जहिड़ो ताक़तवर आहे, माना हुनजी ताक़त, वजह कहिड़ी थो ॿुधाए, हुनजी ताक़त वजह थो ॿुधाए, इन करे उते उनखे ताक़त सही हुयो। ऐं उन खां अलावा मुशब्बह बह जेको हुयो, जुमिलो कुझु अहिड़ो हुयो जेको हुन में लिखियलु हुयो, मां वटि लिखियलु कान्हे तॾहिं मां सिर्फ़ु ईअं पढ़ां थो। अनवर अहिड़ो सुहिणो आहे जहिड़ो चंड, जहिड़ो लफ़्ज़ आहे भेट, अहिड़ो सुहिणो आहे जहिड़ो, हाणे मुशब्बह ब आहे हिते। ठीकु आहे। उहो आहे कंहिंसां बि तशबीह ॾिनईसि, चंड सां तशबीह ॾिनईसि, तंहिंजे करे असां चवंदासीं त उहो मुशब्बह ब आहे। बाक़ी मुबशह शइ कान्हे का, इहा लफ़्ज़ ग़लति आहे, उनखे सही करे पढ़ियो ऐं उचारियो वञे। अहिड़े लिहाज़ खां ॿिया जेके आख़िरी सुवाल इन में 10 नंबर ते हुयो, उहो ज़मीर मुतसिल मां हुयो। ज़मीर मुतसिल आहिनि छा, उन्हनि खे कीअं जोड़िबो आहे, उनखे अहिड़े नमूने सां जोड़िबो आहे। आम तौर ते असां ॻोठनि में ॿोली ॻाल्हाईंदा आहियूं, जेका आम तौर ते हिते असां शहर में हाणे उहा ॻाल्हि कोन कंदा आहियूं, उहा ॿोली कोन था ॻाल्हायूं, पर ॿोलीअ जी जेकर असांखे असलियत खे जांचणो आहे त असांखे पंहिंजे ॻोठनि ॾे रुजू करिणो पवंदो ऐं ॻोठनि मां पुछणो पवंदो, पिणे खे सॾु करे अचु, भाणे खे पैसा ॾिना आहिनि, खांसि सामान वठी अचु, खेसि चई अचिजांइ, कंहिंखे, इहे उहे आहिनि। भाणे खे माना पंहिंजे भाउ खे, पिणे खे माना पंहिंजे पीउ खे, खेसि माना उन खां। इहे जेके पछाड़ियूं मिलायूं वञनि थियूं, अहिड़ियूं अॻियाड़ियूं ऐं पछाड़ियूं मिलायूं वञनि, जंहिं मंझां हिकु नओं लफ़्ज़ जुड़ी निकिरे, उन खे ज़मीर मुतसिल चयो वेंदो आहे, जेको हुन में सुवाल आयल हुयो। अहिड़े क़िस्म जा जेके 10 सुवाल आयल हुया, हिकिड़ो ई मां वरी वरजाईंदुसि त मूंखे कंहिं जेको आहे सो मूंखे जेको लॻे पियो उहो ॿिटो लफ़्ज़ हुयो, वरजायल लफ़्ज़ हुयो, जंहिंजे करे हिते आहे। बाक़ी जेके जेतिरा बि लफ़्ज़ हुया उहे सॼा सही हुया, दुरुस्त आहे। हिकिड़ो ज़र्फ़ जो जुमिलो बि हुयो, नेठि त ड्रहंदी, उहो ज़र्फ़ हुयो। नेठि माना जेको उनखे रीत क़दुरु ज़ाहिर करे थी। ठीकु आहे। इनशाअल्लाह मूंखे वरी बि मां चवंदुमि, मूंखे ज़रूरत इन करे न पई आहे, न महसूसु कयमि त मुंहिंजा जेतिरा बि लेक्चर 36 खां 38 लेक्चर रखियल आहिनि, उन्हनि सभिनी में उहे साॻिया ई सुवाल आयल आहिनि जेके मुंहिंजे लेक्चरनि में अॻई मौजूदु आहिनि। हर हिकु परेशान हुयो फ़ेल अकर तरक जे लाइ, त फ़ेल अकर तरक आहे छा,
जॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते ईंदो, तव्हां फ़ेल ऐं फ़ेलनि जे क़िस्म में वेंदव त उते ॿ वीडियो रखियल आहिनि। हिकिड़ो फ़ेल जा कुरदंत ऐं ॿियो फ़ेल जा क़िस्म। फ़ेल जे क़िस्म में उहा शइ वाज़ह लिखियलु आहे, वज़ाहत कयल आहे ऐं उनखे बि जुमलनि सां ॿुधायलु आहे त हीअ फ़ेल अकर तर्क छो आहे, इन खे असां अकर तर्क छो था चऊं। इन जे करे मूंखे ज़रूरत महसूसु न थी आहे। अल्लाह हाफ़िज़।